अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त तव्हां सब ठीक ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां तव्हांजे लाइ शमन अली मीराली साहब जो हिकु यादगार एल्बम खणी आया आहियूं, जंहिंमें तव्हां ऐं असांजूं यादूं पिणु शामिल आहिनि। दोस्तों हीउ वक़्त जो तमामु पुराणो एल्बम आहे ऐं तमामु घणो मशहूरु एल्बम आहे, जंहिंखे अवाम तमामु घणो पसंदि कयो ऐं चाह सां ॿुधियो। दोस्तों हीउ एल्बम बि 1992 में रिलीज़ थियो। उम्मीद त हीउ एल्बम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। दोस्तों हीउ एल्बम ॿुधूं था। दोस्तों हिन महफ़िल जो 3 नंबर कलाम आहे, जंहिंजा बोल आहिनि दीदार तुंहिंजो सिंगार तुंहिंजो। दोस्तों हिन कलाम जो शाइर आहे गोहर गदाई। दोस्तों मां उम्मीद थो कयां त हीउ एल्बम ऐं हीउ कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि ईंदा। अगरि हीउ एल्बम ऐं कलाम तव्हांखे पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों हीउ कलाम ॿुधूं था। सिंगार तुंहिंजो दीदार तुंहिंजो सिंगार तुंहिंजो आहे जग खां मिठो मूंखे प्यार तुंहिंजो दीदार तुंहिंजो सिंगार तुंहिंजो दीदार तुंहिंजो सिंगार तुंहिंजो आहे जग खां मिठो मूंखे प्यार तुंहिंजो दीदार तुंहिंजो सिंगार तुंहिंजो दीदार तुंहिंजो। तुंहिंजो खिलण वणे थो मिलण वणे पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन। घुमण वणे तुंहिंजो खिलण वणे तुंहिंजो मिलण वणे वरी ना समझा रहा घुमण वणे मन ठार तुंहिंजो सिंगार तुंहिंजो मन ठार तुंहिंजो सिंगार तुंहिंजो आहे जग खां मिठो मूंखे प्यार तुंहिंजो दीदार तुंहिंजो सिंगार तुंहिंजो दीदार तुंहिंजो। छा राज़ लिखां अंदाज़ लिखां कहिड़ो नाज़ लिखी मां नाज़ लिखां छा राज़ लिखां अंदाज़ लिखां कहिड़ो नाज़ लिखी मां नाज़ लिखां दिलदार तुंहिंजो सिंगार
तुझो दिलदार तुझो सिंगार तुझो आहे जग खां मिठो मूंखे प्यार तुझो दीदार तुझो सिंगार तुझो दीदार तुझो पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन। मुझी आहे दुआ जिए शाल मिठा ही गो हर गदाई रातो सदा मुझी आहे दुआ जिए शाल मिठा ही गो हर गदाई रांदो सदा पेनार तुझो सिंगार तुझो पेनार तुझो सिंगार तुझो आहे जग खां मिठो मूंखे प्यार तुझो दीदार तुझो सिंगार तुझो दीदार तुझो सिंगार तुझो आहे जग खां मिठो मूंखे प्यार तुझो दीदार तुझो सिंगार तुझो दीदार तुझो। दोस्तों मां सम्झां थो त ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा। अगरि ही कलाम तव्हांखे पसंदि आया हुजनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा ज़िंदगी रही त इंशा अल्लाह ताला अॻे वीडियो में गॾु।